चो त चांहि पार्टी कंदो हिते ॾिठुमि नंढड़ी कार में मीटिंग करे जल्दी मूंखे अॼु ख़बर पई तकरीर ॾाढी सुठी थो करे हे त वॾे जलसनि में लाहिण जीअं भाउ चयो त मुंहिंजी पंहिंजी औताक आहे मुंहिंजो ॾाॾा साईं बि मूंखे यादि आहे मुंहिंजो चाचा साईं बि यादि आहे हिन घर में असांजूं यादूं आहिनि कराची जे घर में यादूं आहिनि हिनजो वॾो भाउ असांजो मरहूम आफ्ताब सां मुंहिंजी तमामु घणी सघे असांजो फिदा भाई असांजो वॾो भाउ आहे चाचा आहे असांजे ॾाॾा खे अलाए जन्नत नसीब करे असांजे आफ्ताब भाई खे हिन ही असांजी मुंहिंजी पंहिंजी औताक आहे इलेक्शन जी शुरूआत बि हितां कंदा आहियूं सो इनशाला ॾुख सुख में असां ॾिसंदा न आहियूं असां पंहिंजी भाई बिरादरी ॾिसंदा आहियूं कम नंढा वॾा थींदा रहंदा आहिनि पाकिस्तान पीपल पार्टी कम बि कया आहिनि 15 सालनि में रोज़गार बि ॾींदो आहे इन में उमेदूं बि आहिनि तव्हांखे ख़बर आहे त हिते जॾहिं असां सॼी सिंध बोर्ड में असां असांजा मारूड़ा ॿुॾनि पिया इमरान ख़ान पंहिंजे जलसनि जी लॻी पई उनखे जलसा पियो करे असांजे पंजाब में ऐं इस्लामाबाद में हुनजो नज़रियो तव्हांखे ख़बर आहे अॼुकल्ह मीडिया आज़ादु आहे हुनजो नज़रियो सिर्फ़ु अफ़राद तफ़री तरफ़ वञे पियो असांजी हिते टीम आहे राधन हुजे बेहड़ हुजे दादू हुजे चेयरमैन साहब जी टीम आहे इनशाला हितां शुरूआत कई आहे त फतेह सदाई असांखे मुक़दर मिलंदी आहे सो इनशाला हिन घर खां शुरूआत कई आहे त फतेह मिलंदी इनशाला जीअं पुटु